बिस्मिल्लाह अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि व बरकातुहू। अचो त क़ुरान सिखूं सिंधी में। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। तजवीज़ जो क्लास असांजो पूरो सॼो इहो। असां ही वीडियो 1 खां 11 ताईं, हिन में 6 नंबर वीडियो कोन्हे फ़िलहाल, उहा पोइ भरबी। 1 खां 11 ताईं वीडियो भरे चुका आहियूं, जंहिंमें असां इहो ॾिठो आहे त अखर ऐं उन्हनि जा क़िस्म कहिड़ा आहिनि, मखरज कहिड़ा आहिनि, हल्का ऐं ॻोरा अखर छा थींदा आहिनि, शमसी ऐं कमरी अखर कहिड़ा आहिनि, उन्हनि जे पढ़ण जो तरीक़ो कहिड़ो आहे, हरकत जूं निशानियूं कहिड़ियूं आहिनि, 12 निशानियूं आहिनि क़ुर पाक में, उन्हनि जो तरीक़ो कहिड़ो आहे, कीअं पढ़िजे, कीअं उन्हनि ते बीज वक़फ़ो कजे। उन खां पोइ असां वक़फ़ जूं ॿियूं निशानियूं ॾिठियूं, जेके उनखे ॾिसो त कहिड़ियूं निशानियूं, आयत जूं निशानियूं आहिनि, मीम जो आहे, कफ़ किफ़ आहे। उन खां पोइ तिलावत क़ुर पाक दौरान उन वक़फ़ जी निशानियुनि ते कीअं बीजे, कहिड़ो कानून आहे, उहो असां बि सिखियोसीं अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। ऐं अॼु असां वीडियो नंबर 12 सिखूं था पिया, तनवीन ऐं नून साकिन जा क़ाइदा। नून साकिन छो? नून जे मथां जज़म आहे। जज़म जो मतिलबु इहा त इहो सुकून आहे, न की इन में का हरकत कान्हे का। ठीकु आहे। हाणे तनवीन जी जॾहिं असां ॻाल्हि कयूं था पिया त तनवीन छा आहे। तनवीन खां पहिरीं इहो ॾिसूं त जेको असांजो अरबी में वाविल थींदा आहिनि, फ़तह, कसरा, दम्मा, माना ही ज़बर ज़ेर पेश, हीअ न, ही ज़बर ही ज़ेर ही पेश, इन्हनि टिनी खे गॾाए करे चवंदा आहियूं तश्कील। ऐं इहे छा आहिनि? इहे नंढा वाविल ईंदा आहिनि अरबी जा। इहे अखर खे हरकतूं ॾींदियूं आहिनि। ठीकु आहे न। ज़बर जो पंहिंजी हरकत आहे, ज़ेर जी पंहिंजी हरकत आहे, दम जी पंहिंजी हरकत, उनजे करे आवाज़ बि मुख़्तलिफ़ निकिरंदो आहे, है न। ब बे बो मुख़्तलिफ़ थो निकिरे न। अहिड़े नमूने सां इन्हनि हीअ जेका हिक हिक खे जेकॾहिं डबल कजे, ॾिसो डबलिंग ऑफ द वाविल साइन, जेकॾहिं डबल कजे त उन्हनि खे ही सभु थी वेंदियूं तनवीन। माना ही फ़तह तनवीन, ही कसर तनवीन, ही दम तनवीन, ॿ। त पोइ हिनखे चइबो छा? फ़तह तान, कसर तान, दम तान। ठीकु आहे। हलूं था अॻिते। तनवीन में नून साकिन लिखियलु हूंदो आहे। छा हूंदो आहे? नून साकिन। छो, कीअं? ॾिसो जेकॾहिं हिकिड़ो ही आहे, ही हिनखे छा पढ़िबो? ही दम ते न, बुन, माना नून अची वियो हिन में, ॾिस बुन, माना हिन में नून साकिन शामिल आहे बा में। ही जेको बा जे मथां जॾहिं हीअ ॿ पेश अचनि, हिकु सिधो पेश, उबतो पेश, जॾहिं बन हूंदो उन में बि नून शामिल आहे, बिन चइजे उन में बि नून शामिल आहे। माना इहो थियो त तनवीन में नून साकिन शामिल आहे। ठीकु। हाणे हीउ जेको बा बन आहे न, हीउ घणा लफ़्ज़ ॾिसो न, बा बन माना डोर। ऐं ॿी ॻाल्हि इहा त ही लफ़्ज़ बि थोरो, जेकॾहिं तव्हां ही वोकेबुलरी बि थोरो हिनखे रिपीट कजो, जंहिं साईं शेयर कंदो स्लाइड्स रियाज़ सां या सभु, या हमजद साहब। बाबन माना दर, मसलन माना एग्ज़ाम्पल, कसीरन माना घणो, रिज़्क़न माना प्रोवियन रिज़्क़ आहे, दुआ माना जेको असां घुरंदा आहियूं दुआ। अहिड़े नमूने सां ॿिया लफ़्ज़ आहिनि। आयतन माना या साइन आहे या वर्स आहे, ॿई मानाऊं थींदियूं आहिनि आयतुनि जूं। ठीकु आहे। अहिड़े नमूने सां ही सभु कीअं आहिनि? बाबन, सबीलन, रिज़्क़न, जज़ाअन, हुदन, इहे सभु फ़तह तनवीन आहिनि। ॾिसो था, फ़तह तनवीन ॿ। वरी जेकॾहिं चऊं इनखे छा चवंदा आहियूं? फ़तह तान बि चवंदा आहियूं, फ़तह तैन बि चवंदा आहियूं, फ़तह तैन बि चवंदा आहियूं। फ़तह तान हूंदो आहे जॾहिं मरफ़ू हुजे, फ़तह तैन मंसूब, फ़तह तैन मजरूर। जॾहिं ग्रामर ते ईंदासीं हिनखे वधीक सम्झबो। ठीकु आहे। अहिड़े नमूने सां हाणे ॾिसो कसर तैन आहे हीअ, या कसर तान ई चइजे। हीअ छा आहे? अजलिन, कसर तनवीन आहे, कसर तनवीन, ये कसर तनवीन। नाल अजलिन माना मौत। ठीकु आहे। फिक्स पीरियड ऑफ टाइम, माना अजल जो टाइम हूंदो आहे, फिक्स पीरियड टाइम। तॾहिं चवंदा आहिनि अजल अची वियो त माना मौत अची वियुसि, उहो टाइम पूरो थी वियो। अहदिन माना हिकु, बादिन माना कोई, कुझु, सम, रहीमिन रहीम, अज़ीमिन, बागिन, बाबिन, सुरातिन। हुते हुयो बाबन, तॾहिं बि डोर हुयो, बाबिन आहे तॾहिं बि डोर ई आहे, छड़ो हिनजो स्टेटस चेंज थी आहे। बहरहाल क़ौमिन, सुरातिन, सियामिन, रिज़्क़िन, इहो आदत हुजणु खपे। ईअं पढ़ी माण्हू सघे त माना बची वञे। इहा ॾिसो, बईदिन माना परे, ठीकु, क़रीबिन माना औरते। ठीकु आहे। इहा वोकेबुलरी आहे। हुन खां पोइ ही अचूं था पिया हिननि ते, ही जेका दम ते आहिनि। मलकुन माना एंजिल, मलिकुन किंग, मलिक माना बादशाह, मलक चइबो आहे हिनखे माना फ़रिश्तो हुजे। ठीकु आहे।
त मलक चइबो हुनखे, मलिक चइबो किंग माना बादशाह खे, बशर माना इंसान, लाइबुन माना प्ले, दुनिया लाइबु दुनिया त सॼो रांदि आहे हिते छड़ी जो ख़तमु थी। रांदि जॾहिं बि हूंदी आहे न उहा थोरे टाइम लाइ हूंदी आहे, उहा ख़तमु थी वेंदी आहे। त दुनिया बि ॼण रांदि आहे, इहा ख़तमु थी वेंदी, पोइ बक़ाया थींदो सॼो ज़िंदगी जेका आख़िर उते आहे। पर असांजी कोशिशि कहिड़ी आहे? असांजी कोशिशि आहे सॼो ध्यानु रांदि में आहे, त रांदि खटूं। रांदि खटूं इहा न आहे, रांदि खटणु इहा आहे त जॾहिं माण्हू आख़िरत जी पंहिंजी कामयाबी बि करे, दुनिया जी बि आख़िरत जी बि। बहरहाल अलाह साईं तौफ़ीक़ नसीब करे। अहिड़े नमूने सां ही लफ़्ज़नि रसूलुन करीमुन अज़ीज़ुन क़दीमुन, इहे थोरो माना इन्हनि जी मानाऊं बि अचणु खपनि। सग़ीर नंढो, कबीर वॾो, क़रीब ओरते, बईद माना परते, अहिड़े नमूने सां ठीकु आहे। ऐं ॿी दमतान चइबो जॾहिं स्टेटस मरफ़ू हुजे इस्म जो, ऐं दमतैन बि चइबो आहे वरी दमतैन, इहो ग्रामर में असां सिखंदासीं। छा आहे मरफ़ू, मनसूब, मजरूर, इहे स्टेटस। असांजो टॉपिक इहो अॼु न आहे। असांजो टॉपिक छा आहे त तनवीन में नून साकिन लिखियलु हूंदो आहे। अॼु जीअं हिकिड़ो मिसाल क़ुर पाक में ॾिसो हिते छा आयो आहे, ही ॿ अखर ॾिसो, ही आयत आहे कंहिंजी, सूरह बक़रा जी, शुरू ई तां थी थिए न सूरह बक़रा, अलिफ लाम मीम जेको खां पोइ ॿी जेका आयत आहे, ज़ालिकल किताब ला रैब फी हुदल लिल मुत्तक़ीन। हाणे ही जेको हुदल लिल मुत्तक़ीन आहे न, इन में तव्हां ॾिसो जॾहिं असां पढ़ंदा आहियूं ही हुदन, इनखे तनवीन आहे, माना हिन सम्झणु खपे। ॿियो ही आहे हुदल लिल मुत्तक़ीन, तव्हां सां कॾहिं न पढ़ियो आहे, न छो न पढ़ियो आहे, छो जो असां जिते बीहंदा आहियूं उते असां हुन आख़िरी अखर खे सुकून ॾेई छॾींदा आहियूं, हुदल लिल मुत्तक़ीन। हाणे हीअ नून साकिन आहे, हीअ तनवीन आहे। इहो त असां अॼु सिखूं इन्हनि जा क़ाइदा छा आहिनि, बसि ठीकु थियो। हाणे हीअ छा आहे हिते, हीअ हुदन, हीअ तनवीन आहे न, हीअ धन, नून साकिन ॾिसो हिन में लिखियलु आहे। ठीकु, इहा स्लाइड बि क्लियर करे थी इन ई ॻाल्हि खे। हाणे तनवीन ऐं नून साकिन जा क़ाइदा, इनखे अंग्रेज़ी में चइबो द रूल्स ऑफ ननेशन आर साइलेंट नून। तनवीन खे ननेशन चइबो आहे। उहे कहिड़ा आहिनि? 4 आहिनि, 1 2 3 4। पहिरीं कहिड़ो इज़हार, ॿियो कहिड़ो इक़लाब, टियों इदग़ाम, चौथों इख़्फ़ा। इहे 4 क़ाइदा आहिनि। हीअं थोरो आङुर ते खणी हलो, नून साकिन जा क़ाइदा, इज़हार, इक़लाब, इदग़ाम, इख़्फ़ा। थोरो रिपीट कयो प्लीज़, तव्हांखे नालो अचणु खपे इहा शइ। इज़हार माना ज़ाहिर करणु, इक़लाब माना कलाबाज़ी ॼाणाइणु, कलाबाज़ी, इदग़ाम माना मदग़म करणु, मिलाइणु पाण में, इख़्फ़ा करणु माना लिकाइणु, मख़फ़ी थींदो आहे न। ॾिसो केॾा लफ़्ज़ ईज़ी आहिनि, सिंधी जा लफ़्ज़ त मिलनि था। इज़हार करणु, ॿुधाइणु, ठीकु आहे। इक़लाब कलाबाज़ी माना तब्दील करणु, इदग़ाम माना मुदग़म करणु, पाण में मिलाइणु, इख़्फ़ा माना मख़फ़ी करणु, उनखे लिकाइणु। बसि इहे 4 क़ाइदा आहिनि। ॾिसो हिन इज़हार में ही क़ाइदा 6 अखर ईंदा, हरूफ़ हल्की ईंदा, 6 जेके निड़ी जा आवाज़ आहिनि। इक़लाब में सिर्फ़ु हिकिड़ो अखर आहे बा। इदग़ाम में ही 6 अखरनि जो कानून ईंदो। इख़्फ़ा में बाक़ी 15। हे थी वेंदा 6 हिकु 7 7 ऐं 6 13, 13 ऐं 15 इख़्फ़ा जा आहिनि, माना कुल 28 अखरनि, 28 ई अरबी जा अल्फ़ाबेट आहिनि। ठीकु आहे। हाणे पहिरियों हलंदासीं इज़हार जे क़ाइदे ते। इहो छाजो था पढ़ूं क़ाइदो? नून साकिन जो। हाणे हुनजो नालो छा आहे? इज़हार। कीअं था कयूं? जॾहिं बि नून साकिन बाद हर्फ़ हल्की अचे त नून खे ज़ाहिर करे पढ़िबो। ॻाल्हि सम्झ में आई? न आई? न आई न। असां छा था चऊं? नून साकिन बाद हर्फ़ हल्की अचे क़ुर पाक में पढ़िबो जॾहिं बि न, हरूफ़ हल्की कहिड़ा आहिनि? उहे 6 आहिनि। हिकु ग़ा, ख़ा, रिपीट कयो प्लीज़ इहो, ग़ा, ख़ा, ऐन, हा, हमज़ा, हा, 6, हे 6 अखर आहिनि हरूफ़ हल्की। जीअं हाणे ॾिसो क़ुर पाक में मिसाल आहे कहिड़ो, क़ुर पाक में वठूं था पिया, कुल अल्लाहु अहद असां केॾो पढ़ंदा आहियूं, कुफ अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। हाणे ही जॾहिं तनवीन आई, उन खां पोइ जेको लफ़्ज़ आहे उन ते लफ़्ज़ कहिड़ो आहे? अलिफ आहे। अलिफ खे ज़बर, अलिफ ज़बर छा चइबो आहे हुनखे? इहो हमज़ा हूंदो आहे। ही छड़ो अलिफ आहे, हिन अलिफ जो नालो ॿियो आहे। पर ही जॾहिं आहे
ही हिन अलिफ विकाया चइबो आहे, पर पहिरियों इन खे छॾियूं था या फ़िलहालु हिन खे नाले खे छॾियूं था, या अलिफ ज़ाइद थींदो। पर ही आहे तनवीन खां पोइ जेको लफ़्ज़ आहे अहदुन, इहो छा सां थो शुरू थिए? हमज़ा सां। त ओ ही हमज़ा आई, त हाणे हिन तनवीन जो कानून छा थींदो? ईअं पढ़िबो, ही छा आहे? कुफुवन अहद। नून लिखियल न हूंदो आहे, पर जॾहिं पढ़िबो त नून खे ज़ाहिर करे पढ़िबो, कुफुवन अहद। अहिड़े नमूने सां ॿिया लफ़्ज़ तव्हां ॾिसो क़ुर पाक में, जेकॾहिं नून साकिन बैदि या हिन तनवीन बैदि, तनवीन नून लिखियल आहे न, उन बैदि ही 6 अखर अचनि त नून खे ज़ाहिर करे पढ़िबो, हिकिड़ो कमु ख़तमु। ठीकु आहे? ये अंग्रेज़ी में बि ईअं आहे, कुफुवन अहद, ही अलिफ आहे, इन करे हिन खे नून ज़ाहिर करे पढ़िबो, कुफुवन अहद। ठीकु थियो? हाणे इक़लाब ते था अचूं। इक़लाब माना कलाबाज़ी, फेराइणु। इहो नून साकिन जो क़ाइदो नंबर ॿियो। नून साकिन बैदि या ईअं चइजे तनवीन बैदि बा अचे त नून खे फेराए मीम पढ़िबो, आवाज़ गुन्नू थींदो, आवाज़ न कमाईंदो। कीअं? न कमाईंदो आवाज़। कीअं? सिंपल मिसाल आहे, क़ुर पाक जी मिसाल खे छॾियूं था, फ़िलहालु सिंधी जी ॻाल्हि था कयूं। असां चवंदा आहियूं अंब, इहो छा आहे? अंब, अलिफ नून बा। नून खां पोइ बा आई, नून ते जज़म आहे या का हरकत आहे? हरकत त कान्हे न। नून ते जज़म आहे माना नून ते सुकून आहे। त नून ते सुकून थियो त छा चवंदा आहियूं? अनब न चवंदा आहियूं, अंब चवंदा आहियूं। नून फिरी मीम थी वियो, अंब। ठीकु आहे? गुंबद ख़िज़रा, गुनबद लिखिबो आहे, गुनबद, पर नून खां पोइ छो जो बा आई आहे, इहो थींदो गुंबद। ऐं गुंबद आवाज़ न कमाईंदो, गुंबद। ठीक थियो? क़ुर पाक में हलूं, वजअलना मिन बैने, ओ नून जे नून साकिन आहे, ओ हिननि छा कयो आहे? असांजी सहूलियत लाइ मीम बि हणी छॾियो आहे। त कंहिंखो विसरी वञे कानून त भई नून खां पोइ बा आहे त उहो मीम करे पढ़िबो, त कम अज़ कम हिते मीम लिखियल आहे। हाणे असां ईज़ी पढ़ी वेंदासीं। कीअं? वजअलना मिम बैन, हिनखे छा पढ़िबो? नून खे मीम करे पढ़िबो, मिम बैन। इक़लाब सम्झ में अची वियो? नून खे बदिलाए छा कंदो? मीम। कॾहिं कंदो? जॾहिं नून बैदि बा हुजे, ॿियो कोई अखर न आहे, फ़क़ति हिकिड़ो अखर बा। ठीकु? ॿ थी विया। हाणे टियों, हिकिड़ो मिसाल ॾिसो छड़ो ॿियो। क़ुर पाक ॿिए हंधि आयो आहे सूरत अल-हमज़ में, लयुम्बज़न, लयुम्बज़न। नून खां पोइ बा आयो त इन ते कानून कहिड़ो ॾिसबो आहे? इक़लाब जो। ठीकु आहे? त पढ़िबो छा? नून खे पहिरियां मीम पढ़िबो, लयुम्ब, लयुम्ब छा थींदो? लयुम्ब। आवाज़ गुनू थींदो, न कमाईंदो। इहो मिसाल बि थी वियो इक़लाब जो। हाणे अचूं त इख़्फ़ा ते। ठीकु आहे? हाणे पहिरीं मुंहिंजे ख़्याल में इदगाम कजे, छो जो इदगाम जा 6 अखर, पर बहरहाल इख़्फ़ा था कयूं। 6 अखरनि हरूफ़ हल्के जा, 6 अखरनि इदगाम जा, हिकिड़ो अखर आहे इक़लाब जो। घणा थिया? चऊं 12 हिकु 13, 28 में 13 अखर इन में हलिया विया। बाक़ी जेके 15 अखर अचनि था उन्हनि सभिनी ते इख़्फ़ा थींदो आहे। कीअं? ॾिसो, नून ज़ाहिर न पढ़िबो, पर नून खे लिकाए पढ़िबो, ऐं नून बैदि वारो अखर पढ़िबो, आवाज़ गुनू थींदो। नून खे लिकाए नून बैदि वारो आवाज़ पढ़िबो, ज़ाहिर न पढ़िबो नून खे। कीअं? ॾिसो, आवाज़ गुनू थींदो। ठीकु आहे? इख़्फ़ा में आवाज़ गुनू। हाणे मिसाल था वठूं, हे छा लिखियल आहे? नून साकिन, उन खां पोइ ता आहे हीअ, त हिनखे छा पढ़िबो? मअल गुना पढ़िबो, अंतुम। नून ज़ाहिर करे न पढ़िबो, अन तुम न पढ़ियोसीं। हीअं थिए त हिकदमि ता ते खणी वञो, अंतुम, आवाज़ गुनू थींदो। अं चई ॾिसो, अंतुम, इंसान, अनकुम, मिनजूए, मिनजूए, मिनकुम, और मिस्कीन। हिते तनवीन आहे न, पर नून साकिन मिलियल अथसि, माना नंज़ा, और मिस्कीनंज़ा मतिलब है। मिस्कीनन न पढ़िबो, नून ज़ाहिर करे न पढ़िबो, मिस्कीनंज़ा मतिलब है। आवाज़ नून नक में लिकाए छॾिबो बसि, हुते आवाज़ उतो ईंदो, माल गुना। ठीकु थियो? हीउ छा जो आहे? इख़्फ़ा। छा जो कानून आहे इहो? इख़्फ़ा। हाणे हलूं था इदगाम ते। नून साकिन खां जो मतिलबु आहे
कानून। टियों नंबर इदगाम। उन में छा आहे ॿ पार्ट्स आहिनि। हिकिड़ो आहे इदगाम नाक़िस माना नामुकमिल, ॿियो आहे इदगाम कामिल माना इदगाम मुकमिल। इदगाम जा ॿ क़िस्म आहिनि, हिकिड़ो नामुकमिल ॿियो मुकमिल। नामुकमिल खे असां अरबी में चवंदा आहियूं नाक़िस आहे, हीअ नाक़िस शइ थींदी आहे न, इहा शइ पूरी न हूंदी आहे। ठीकु आहे। ऐं कामिल माना बहितरीनु मुकमिल। 6 अखरनि, तव्हांखे मां ॿुधायां 6 अखरनि इदगाम जे लाइ। इनखे छहनि खे अरबी में छा चइबो आहे? सिततुन, सितत अयाम। अलाह पाक ज़मीन घणनि ॾींहंनि में ख़लक़ी? 6 ॾींहंनि में। सिततुन अयाम, सित माना 6। साए सिता माना जेके हदीस वाक़ा 6 किताब थींदा आहिनि न, तॾहिं उनखे साए सिता चवंदा आहिनि। सित छो? इहो आहे सिततुन। अॼु खां पोइ हीअ त असांजो तजवीज़ जो क्लास आहे, पर हिकिड़ो मां सभिनी खे रिक्वेस्ट कयां जेके असां हिते वेठा आहियूं, पाण पढ़ूं ऐं पाण ॿियनि खे ॿुधायूं, उहो इहो अॼु खां पोइ कोशिशि कबी त जेके ही आख़िरी अखरनि न, इन्हनि जी निशानी पूरी करे पढ़ूं। जीअं हिते लिखियलु कोन्हे का, असां सुकून सां पढ़ंदा आहियूं न, पर इहो आहे सिततुन। ठीकु आहे, हुरूफुन अहिड़े नमूने सां। ठीकु आहे। हाणे इदगाम नाक़िस, इदगाम कामिल, इन जा अखर घणा आहिनि? 6। यरमलून, इनखे चइबो छा? यरमलून, यरमलून। हाणे जेकॾहिं असांजा इन्हनि 6 मां ही 4 जेके अच्छा आहिनि, इहे ईंदा त इदगाम नाक़िस थींदो अल गुना, इन में गुनू थींदो। कोई बि अखर ईंदो हिननि मां नून खां पोइ त असां हुनखे गुने सां करे पढ़ंदासीं। पर जेकॾहिं ही 2 अखर हूंदा रा ऐं लाम, इनखे बिला गुने पढ़बो, छो जो इहो कामिल थींदो। इदगाम इन में गुने जो आवाज़ न थींदो, इहो फ़र्क़ु आहे। हिन में गुने जो आवाज़ थींदो 6 में, हिननि ॿिनि में गुने जो आवाज़ न थींदो। कीअं? ही आहे यरमलून में जेको पार्ट आहे, ही इन में ही 4 अखर आहिनि। इन में ॾिसो, ही रा ऐं लाम कोन्हे को। ही जेके 4 अखर आहिनि, इन्हनि ते इदगाम नाक़िस थींदो आहे ऐं आवाज़ गुनू थींदो आहे। मिसाल था वठूं न, सूरह अल हुमज़ में ॾिसूं था पिया, हिते आयो आहे मालम व अदद। ठीकु, जंहिं माल गॾु कोई ऐं ॻणे रखियई। असांजी ॻाल्हि थी हले, असां त कंदा आहियूं इहो कमु, ॻणे रखंदा आहियूं, हराम जो ख़र्च कंदासीं। मालन, ही छो जो तनवीन आहे, इनखे छा चइबो? मालन माना नून साकिन में मिलियल आहे, उहे नून साकिन। उन खां पोइ छा आयो आहे अखर? वाव। इन में तो शद आहे न, अखर कहिड़ो आहे? वाव आयो आहे। हाणे वाव अखर तव्हां ॾिसो कहिड़ो आहे, हेडरे में आहे या अच्छे में आहे? उहो अच्छे में आहे, माना 4 मां अचे थो पियो, माना त इन ते इदगाम नाक़िस थींदो ऐं आवाज़ गुनू थींदो। कीअं? इदगाम नाक़िस, आवाज़ गुनू थींदो। छो जो कामिल थींदो आहे फ़क़ति 2 ते, रा ऐं लाम ते, बाक़ी ॿियनि ते इदगाम नाक़िस आहे। कीअं थींदो? आवाज़ गुनू, ठीकु थियो, गुना इदगाम नाक़िस। हाणे पढ़बो कीअं? मालम व, हिते वरी ॿियो था ॾिसो, मालम व। ऐं हेड़े हिते वरी ॿियो जीअं आयो आहे फी अमदिम मुमद्दद। ठीकु, इन में अमदिन ऐं उन खां पोइ नून साकिन यरमलून मां ही 6 मां आयो आहे, त पोइ ही हिन जो छा थींदो? आमदिम, हिकिड़ी कसरा ईंदी आहे, मीम सां घराए वञिबो, नून न पढ़बो। आमदिम मुमद्दद, आमदिम आमदिन न करे पढ़बो। ठीकु, हुते मथे बि हेॾे बि कहिड़ो, हिते जेको ॾिठोसीं मालन न पढ़बो, मालम व, मालम व ईअं पढ़बो। ठीकु आहे, जीअं मालम व हिते थींदो। अच्छा, उन खां पोइ हे छा थियो? आमदिम व, आमदिम, आमदिम। हाणे रा ऐं लाम जो मिसाल था खणूं यरमलून मां इदगाम कामिल जे लाइ। जीअं आहे हिते आहे, ॾिसो इहो पढ़ी आहे सूरह बक़रा में आहे, उलाइका अला हुदम मिर रब्बिहिम, आहे न ही। हाणे हिते कानून कहिड़ो लॻंदो? यरमलून जो या रा ही। हाणे ही आहे लिखियलु, नून साकिन ऑलरेडी हिते खुलियल रखियल आहे, त हिन खां पोइ छा आयो आहे? हो रा ही आई आहे। त हिन में कीअं पढ़बो? ही ॾिसो, तनवीन में नून साकिन हूंदो आहे, त ही जेको आहे
माना मीम में नून सां ऑलरेडी हिते आहे न, नून खां पोइ हीअ रा आई आहे, त हिनखे गॾाए कीअं पढ़िबो? नून न पढ़िबो, पर छा थींदो? मिर रबिहिम। हुदन, हुदन सां मीम शद आहे, हुदम मिर रबिहिम। हीअ छा थींदो? मिर। ॾिसो हे नून ख़तम थी वियो, इदगाम कामिल जे करे नून ख़तम थी वियो, मीम खे सिधो वञी असां मिलायोसीं हुन रा सां हिते, मिर रबिहिम। इहो इदगाम कामिल ऐं नून जो आवाज़ न आयो, माना नकमो न निकितो कोने जो आवाज़। ठीकु थियो? ॿियो आयो आहे मिसाल हुमज़त तिल मज़त। हाणे ॾिसो हीअ तनवीन आहे न, तनवीन खां पोइ हीअ लाम जो आहे, माना हीअ यरमलून में ईंदो ऐं हीअ लाम जो कानून आहे। छा थींदो हिते? हुमज़त तिल मज़त, ताज तनवीन आहे, माना हिन में नून लिकल आहे। ठीकु आहे? छा थींदो? हीअ हुमज़ा तिन लुमज़त खे कीअं पढ़िबो? हुमज़ा तिल लुमज़त। हिकिड़ी कसरा पढ़बी ऐं नून ख़तम थी वेंदो, लाम सां इदगाम करे गॾाए पढ़ो। छा पढ़बो? हुमज़ा तिल मज़त। असां जेकॾहिं तिल वज़न नकम आवाज़ कढियो त ग़लति आहे, छो लाम जे करे नकम आवाज़ न ईंदो, हुनो न थींदो। हीअ छा पढ़बो? हुमज़ा तिल मज़त। ठीकु? इदगाम कामिल। हाणे ही रिपीट थियो, मुंहिंजे ख़्याल में बसि हिते इहो ख़तमु कयूं था पिया। असांजो इदगाम ई थी वियो, चारई थी विया न। असांजो माना इदगाम नाक़िस बि थी वियो, इदगाम कामिल बि थी वियो, असांजो इख़्फ़ा बि थी वियो, इक़लाब बि थी वियो ऐं इख़्फ़ा बि थी वियो। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। हिते पंहिंजो सेशन पंहिंजे टाइम ते पूरो कयूं था पिया। अल्लाह सां को दुआ घुरूं पिया त अल्लाह पाक असांखे क़ुर पाक जी सही तिलावत करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए ऐं क़ुर पाक खे सम्झण जी, सिखण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए ऐं क़ुर पाक जे हिदायतुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। ऐं असां मूंखे जेका कमी ऐं कोताही थी वई आहे सिखण या सिखाइण में, अल्लाह पाक पंहिंजे रब सां माफ़ फरमाए। थैंक यू वेरी मच साईं। वीडियो बंदि था कयूं। ओवर टू यू रियाज़ साहब।